अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां इलाही बख़्शो ॼाण तव्हां सां गॾु आहियां। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां सिंधी लेक्चरशिप जे लाइ इम्तिहान वरितो वियो 25 अप्रैल 2024 ते। हीउ पेपर टाइप ए आहे जेको मूंखे उन ॾींहुं मिली चुको हुयो ऐं इनखे असां उन ॾींहुं हल कयो वियो हो। उन में कुझु मुंझारा हुया, उन्हनि मुंझारनि जे करे अपलोड करियो देरि सां आहे। ठीकु आहे, हीअ जनरल इंस्ट्रक्शन्स आहिनि। जनरल इंस्ट्रक्शन्स तव्हांखे लाज़मी पढ़णु घुरिजनि, छो त इन में नेगेटिव मार्किंग जे बारे में ऐं पेपर जे तौर तरीक़े जे बारे में लिखियलु हूंदो आहे। अचो, पेपर सॼो हल थियल आहे, उनखे सिर्फ़ु असां वरजाईंदासीं। ठीकु आहे। मखदूम बिलावल जो तालुक़ु तसव्वुफ़ जे कहिड़े सिलसिले सां हो? मखदूम बिलावल जेको अरगुन सां, जिनखे अरगुननि जेको आहे सो शहीद कयो, घाणे में जेको पीढ़ायो वियो, उन मखदूम बिलावल जी ॻाल्हि पई हले ऐं उन जो तालुक़ु जेको हो सहरवर्दी तरीक़े सां हुयो। दौलह दरिया ख़ान सिंध जे कहिड़े समय हुकुमरान जो वज़ीर हुयो? हाणे हिन में सवाल लिखियो पियो आहे हिते त जवाब में ॼाम तमाची, ॼाम जूणो, ॼाम निज़ामुद्दीन, ॼाम नंदो। ॼाम निज़ामुद्दीन ऐं ॼाम नंदो साॻाई आहिनि, इन्हनि में को बि फ़र्क़ु कोन्हे को। जेकॾहिं ॼाम निज़ामुद्दीन सानी लिखियलु हुजे हा त पोइ सिर्फ़ु ॼाम नंदो थिए हा। इन जे करे ॿई ऑप्शन दुरुस्त आहिनि। ठीकु आहे। मथे सां हेठि आहे इस्माइली मुबल्लिगनि जे कलाम खे कोठिजे थो। गिनान मीर अब्दुल हुसैन ख़ान सांगी देश जो शाइर हुयो, ग़ज़ल जो बादशाह, ग़ज़ल जो शहनशाह मञियो वेंदो आहे, जंहिंजा 3 असांखे दीवान मिलनि था ऐं इन खां अलावा सिंधी शाइरी तमामु मिले थो। खीरथर जबल खे काछे जा माण्हू देश जबल चवंदा आहिनि। हाणे जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि जे चवण मुताबिक़ त काछे खे कारो चवंदा आहिनि, खीरथर जबल खे कारो चवंदा आहिनि। ऐं गोरख हिल स्टेशन में जेको सबक़ु लिखंदा, गोरख स्टेशन जेको 9 दर्जे में सबक़ु हुयो, हाणे कोन्हे को उहो, छो त कोर्स तब्दील थी चुको आहे। उन में खीरथर जबल जो नालो अछो लिखियलु आहे। कींझर जी लफ़्ज़ी माना आहे घणाई, ऐं हीउ सुवालु जेको आहे उहो कींझर 10 दर्जे में जेको आसान सिंधी आहे उन ई मंझां खयो वियो आहे। ठीकु आहे। इन खां पोइ आहे हेठियनि आलिमनि मां कंहिं लोक अदब जी सभिनी सिन्फ़ुनि ते तहक़ीक़ी कमु कयो आहे। डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच इन्हनि मंझां सभिनी सिन्फ़ुनि ते कमु कयो आहे। ठीकु आहे। किताब सिंधी ग़ज़ल जी ओसर जेको प्रोफेसर डॉक्टर अयाज़ कादरीअ जी PhD जी थीसिस हुई आहे, बल्कि 2 भाङनि में उहा मुश्तमिल आहे। जेका सिंधवाला जी पारां छपाई पधरी कई वई आहे उहा डॉक्टर अयाज़ कादरी जी आहे। तूं हली हां त वधीक फ़ाइदो थिए हा, इहो जुमिलो बज़ात ख़ुदि पंहिंजो पाण में ज़ाहिर करे थो त शर्त आहे, शर्तिया आहे। इन जे करे इहो शर्तिया जुमिलो चइबो या शर्तिया सीहो चइबो। शाह साईं नूरीअ जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सुर कामोद में। साख़्तियात जो नज़रियो कहिड़े मग़रबी आलिम ॾिनो? फर्डिनंद डी सोसेयर। तहक़ीक़ जो फ़न किताब हेठियनि मां कहिड़े लेखक जी तसनीफ़ आहे? डॉक्टर ग़ुलाम हुसैन पठान। क़ाज़ी कादन जो कलाम भारत मां कहिड़े अदीब ॻोल्हे लधो? भारत मां इहो कलाम हीरे ठकर ईस्वी 1978 में जेको आहे सो ॻोल्हे लधो। हरियाणा जो शहर आहे, हरियाणा में हिकिड़ो ॻोठु आहे राणेला, उन जेको मंदरु आहे, जेको मठ यानी मंदर खे मठ चयो वेंदो आहे, उतां इहो गुरमुखी जेको आहे सो लिपीअ में मिलियो हो, जंहिंखे हीरे ठकर मौजूदा सिंधी रसूल ख़त में तब्दील कयो। लोक अदब जी कहिड़ी सिन्फ़ में पाया, बंद, ठप कम ईंदा आहिनि? ॿुझारत में। मिर्ज़ा कलीज बेग मक़ालतुल हिकमत तर्जुमो करे पेश कयो, उनजो असुलु लेखक केरु आहे? किताब मूं वटि असुलु बि मौजूदु आहे, उन ते फ्रांसिस बेकन्स नालो लिखियलु आहे। हिते हुन लॉर्ड बेकन्स ॾिनो आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो पोयां बेकन्स आहे, जंहिंजे करे शागिर्दनि खे, उम्मीदवारनि खे इहा ॾुखियाई कोन थी आहे ऐं लॉर्ड बेकन्स उन्हनि जो ऑप्शन दुरुस्त आहे। ज़मीर ख़ालिस जा कुल केतिरा क़िस्म आहिनि? ज़मीर ख़ालिस जा कुल 3 क़िस्म आहिनि, हाज़िर, मुतकल्लम ऐं ग़ाइब। जुमन चारण कहिड़ी सिन्फ़ जे करे मशहूरी हासिलु कई? मदह जे करे। नूर जूणे जे जो नाविल हिते मज़हब वहशी लिखियो पियो आहे,
पर बुनियादी तौर ते महज़ब वहशी आहे। उहो नॉविल आहे महज़ब वहशी, उहो हीअं महज़ब वहशी, ठीकु आहे। इहो नूर जुनेजा जो नॉविल आहे। शाइरीअ जी सिन्फ़ ट्रिपो जो तालुक़ु कहिड़ी ॿोलीअ सां आहे? पश्तो ॿोलीअ सां आहे, ठीकु आहे। असां हलूं था हींअर ॿिए हिसे ते। ॿियो हिसो जेको अव्हांजे साम्हूं आहे, शाह लतीफ़ कहिड़ा सुर किथे चया आहिनि, उनजो अहवालु हेठियनि मां कहिड़े किताब में मिले थो? जेतोणीक लुत्फ़ुल लतीफ़ में बि मिले थो, कुंज़ुल लतीफ़ में बि मिले थो, ऐं अहवाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई में बि थोरो ज़िक्र मौजूदु आहे। पर इन्हनि सभिनी खां वधीक जेको ज़िक्र मौजूदु आहे उहो लतीफ़ी सेर में आहे, त शाह लतीफ़ कहिड़े वक़्तु कहिड़े इलाइक़े में जो सैर कयो आहे ऐं कहिड़ो सुर कहिड़े जॻह ते चयो आहे, उन जो ज़िक्र इन में मिले थो। शाह जो गंज कहिड़नि फ़क़ीरनि जो सहेड़ियल आहे? हूअं त केतिरनि जो ई सहेड़ियल आहे, पर बुनियादी तौर ते तिमराणी फ़क़ीरनि जो सहेड़ियल आहे। सचल सरमस्त जी मसनवियुनि जो कुल तादादु केतिरो आहे? इन जे तादाद ते जेको आहे सो मुंझारो आहे। किन जॻहियुनि ते 6, किन ते 8, पर जीअं त ही सवाल घणो तणो मेमण अब्दुल मजीद जे सिंधी अदब जी तारीख़ जाइज़ो मां खयां विया आहिनि, छो त उतां इन करे बि मां जेको चवां त सिट जो सिटूं उतां खयल आहिनि ऐं उहे ई खयल आहिनि, जंहिंजे करे चऊं था त उते 10 लिखियलु आहे, ठीकु आहे। ख़लीफ़े नबी बख़्श पंहिंजे सुर के ॾारे में सिंध जे कहिड़े मशहूरु जंग जो ज़िक्र कयो आहे? खरड़ीअ जे जंग जो, जेको शाह शुजा ऐं टालपुरनि जे विच में लॻी हुई। सिंधी फ़ारसीअ जी लुग़त जवाहिरुल लुग़ात कंहिंजी मुरतब कयल आहे? आख़ूंद अब्दुल रहीम वफ़ा जी मुरतब कयल आहे। तहक़ीक़ी जनरल भेटाई कहिड़ो इदारो शाया कंदो आहे? सिंधी शोबो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी। जीतामड़े जी डायरी आतमकथा कंहिंजी तसनीफ़ आहे? डॉक्टर सरला देवीअ जी। लोक अदब मुताबिक़ लफ़्ज़ हुनर जी माना छा आहे? कारीगरी। सिराज साहब मुताबिक़ सिंधी ॿोलीअ में हर्फ़ इलत घणा आहिनि? 11। ऐं हीअ जेके हर्फ़ इलत सिराजुल हक़ मेमण वाज़े कया आहिनि, उहो सिंधी ॿोली किताब आहे, उन में कयो अथई जिते हुन डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच खे जेको आहे सो सुरनि जे मुतालिक़ हिकु जवाबु ॾिनो आहे, तहक़ीक़ी जवाबु ॾिनो आहे, उन जॻह ते हिन ज़ाहिर कयो आहे ऐं चवे थो त सिंधी ॿोलीअ में कुल 11 सुर थींदा आहिनि। वणजारो सिंध जे कहिड़े ख़िते जो लोकगीत आहे? थरपारकर जो। GM सैयद जो किताबु साहड़ जा सिंगार अदब जे कहिड़ी सिन्फ़ ते मबनी आहे? अदबी ख़त आहे। इन में साईं GM सैयद ऐं अलामा आया काज़ी जा पाण में जेको ख़तो किताबत आहे उन्हीअ खे कलमबंद कयो वियो आहे। मुनाक़िबे लफ़्ज़ जी माना छा आहे? लुछण या नेकी। सचल सरमस्त मसनवियुनि में पंहिंजे लाइ कहिड़ो तख़ल्लुस इस्तेमालु कयो आहे? इन में बि मुंझारो आहे। केतिरनि ई जॻहियुनि ते ॿई गॾियल मिलनि था, छाकाणि त सचल सरमस्त पंहिंजो तख़ल्लुस उमूमन आशिकारा इस्तेमालु कयो आहे, पर चयो वञे थो त हू पंहिंजे मसनवियुनि में जेको आहे उहो खुदाई कयो आहे, बाक़ी दीवान आशिकार में आशिकारा इस्तेमालु कयो आहे। शाह लतीफ़ अबड़े अघाम जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? सऊं सिधो नालो कोन थो अचे, बाक़ी सुर बिलावल में जेको आहे सो इन्हनि जो ज़िक्र मिले थो। लोक अदब में ॾोर जा केतिरा क़िस्म आहिनि? हिते 3 ऐं 5 मां ॿई जेको आहे सो मार्क कया आहिनि। उन जो सबबु इहो आहे त लोक अदब जे क़िस्म ॾोर जे क़िस्म बुनियादी तौर ते 3 आहिनि: पंजतन, सवा लख, ॿाहिरि, ठीकु आहे। हाणे पंहिंजे नालनि मंझां ई ज़ाहिर आहिनि। पंजतन ते आहे, सवा लख 90 ते आहे, ऐं ॿाहिरि उहे अलॻि आहिनि। ऐं उन ॿाहिरि जेका आहे उन जा 2 अलॻि क़िस्म आहिनि, हिकिड़ी कुदरत ऐं ॿी वलियत। जेकॾहिं सवाल हुजे हा हीअं हुजे हा त वधीक वाज़े थी वञे हा त सिंधी सोरी करे वियो हे पियो आहे। लोक अदब में ॾोर जा केतिरा क़िस्म आहिनि? त हाणे
बुनियादी पुछियो वञे हा या ज़मीनी गॾाए करे पुछियो वञे हा त तॾहिं बहितर थिए हा। हाणे इन में मोंझारो आहे, 3 बि सही आहे, 5 बि सही आहे। हाणे जेको पेपर सेटर आहे ऐं जेका की आहे उन जे मुताबिक़ वधीक ख़बर पवंदी त सही वधीक दुरुस्त कहिड़ो आहे। ठीकु आहे। सिंधी ग्रामर मुताबिक़ ॾींहड़ा, ॻाल्हिड़ियूं, ओॾड़ा जिथे बि ड़ो अची वञे उते असांखे सम्झी छॾणु घुरिजे त इहो इस्म तस्वीर आहे जेका नंढड़ाई ॾेखारे थो। किताब सिंधी ॿोलीअ जो बुनियाद कंहिंजो लिखियलु आहे, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो लिखियलु आहे, जंहिंमें हुन सिंधी ॿोलीअ जे नज़रियनि बाबति ज़िक्र कयो आहे ऐं जेको 1974 में शाया थियो आहे। इश्किया किसो लाखो फुलाणी ऐं मेहराणी कहिड़े दौर जो आहे? समा दौर जो आहे। सिंधी अदब में माबाद जदीदियत किताब कंहिंजो सहेड़ियल आहे? रवि प्रकाश टेकचंदाणी जो आहे। रसूल बख्श पली जे तरक़ी पसंद जे बचाव में कहिड़ो तनक़ीदी किताब लिखियो? अंधा ऊंधा वेड इहो किताब लिखियो आहे। ऐं उन खां पोइ जेके जनरल नॉलेज जा क्वेश्चन आहिनि उन्हनि खे बि असां मार्क करे छॾियो आहे। ऐं ॾिसो हाणे साम्हूं पियो आहे, व्हाट इज़ द कैपिटल ऑफ कैनेडा? ओटावा। थेम्स रिवर इज़ लोकेटेड इन विच सिटी? लंडन। कोपेनहेगन इज़ लोकेटेड इन विच कंट्री? डेनमार्क। Who was the founder of Daily English Dawn paper? Quaid-e-Azam. How many members are there in the Senate of Pakistan? 100 पहिरियों 104 हुया जिन खे घटाए करे 100 कयो वियो आहे। Which galaxy is our solar system? Milky Way. Who is the author of Harry Potter book series? J.K. Rowling. Who painted the Mona Lisa? Leonardo da Vinci. And who had performed the world's first heart transplant? And that's some पियो आहे, ही है क्रिस्टियन बर्नाल्ड। ऐं आख़िरी सवाल जेको आहे, in which form of natural petroleum is found from earth? क्रूड ऑयल जे बुनियाद ते असांखे मिलंदो आहे। हीउ जेको मुख़्तसिर सवाल हुया, जेको पेपर हुयो अवां साम्हूं पेश कयो आहे। उमेद थो कयां त इन मां अव्हांखे ज़रूरु फ़ाइदो थींदो। महिरबानी अदा। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।